पंज मज़दूर एक महीने में 6000 रुपया कमाइनि था त 7 मज़दूर केतिरो कमाईंदा। इहो सुठो तनासिब आहे। असां सभ खां पहिरीं हिन जी डेटा ठाहींदासीं। जेको बि तनासिब ऐं निस्बत वारा प्रॉब्लम हूंदा आहिनि उन्हनि खे हल करण लाइ असां पहिरीं उन्हनि जी डेटा ठाहींदासीं। ऐं हिन पासे मज़दूर आहिनि ऐं हिन पासे रक़म आहे। पंज मज़दूर रक़म। पंज मज़दूर केतिरो कमाइनि था? 6000 रुपया। त 7 मज़दूर केतिरो कमाईंदा? असांखे ख़बर न आहे। असांखे जिते ख़बर न आहे उते असां एक्स ॾेई छॾींदासीं। हाणे छा कंदासीं, एक्स खां तीर जो रुख मथे कंदासीं। शुरूआति एक्स खां कंदासीं ऐं हाणे छा कंदासीं, एक्स ॿी साइड ते सिधो तनासिब आहे। इहो सुठो तनासिब आहे। छो त हिकु पासे मज़दूर जेको घटि आहिनि त कमाई घटि थिए थी, मज़दूर वधीक आहिनि त कमाईंदा घटि वधीक। जेको रक़म ऐं मज़दूरनि जे विच में तनासिब निस्बत आहे उहो सिधी आहे। उन करे असां तीरनि जो रुख बि हिकु तरफ़ कंदासीं, ॿिन्ही जो मथे। हाणे असां डेटा लिखणु शुरू कंदासीं। प्रॉब्लम ऐं निस्बत पहिरीं इहो निस्बत लिखंदासीं ऐं पोइ इहो लिखण जी शुरूआति असां तीर जे मुंड खां कंदासीं। जीअं एक्स निस्बत 6000 तनासिब 7, हितां खां लिखणु शुरू कंदासीं। निस्बत आहे 5। हाणे असां एक्सट्रीम्स एंड मीन्स जी मल्टीप्लिकेशन कंदासीं त थी वेंदो 5x ऐं इज़िकल टू 6000 ज़रबिया 7। हाणे जॾहिं असां 6000 ज़रबिया 7 छॾाईंदासीं, 5x बराबरि थींदो 00 000 6 42। हाणे इहो अची वियो 42,000। हाणे 5x बराबरि आहिनि 42,000 त 5 जेको हिन पासे मल्टीप्लाई थियल आहे हुन पासे डिवाइड थींदो त x बराबरि 42,000 भाङे 5। 40 खे 5 लॻो 8 दफ़ा ऐं 20 खे लॻो 4 दफ़ा ऐं इहो अची वियो असांजो जवाबु। त जेकॾहिं 5 मज़दूर महीने में 6000 कमाइनि था त 7 मज़दूर 8400 रुपया कमाईंदा। इहो हो सुबतो तनासिब। हाणे असां उबतो तनासिब ॾिसंदासीं। इन ई में बि उन ई साॻी तरीक़े सां असां पहिरीं जेको आहे उहो डेटा ठाहींदासीं। पाइप, हिन में डेटा ठाहिण में पाइप ऐं ॿियो आहे टाइम। जी साथियो, टाइम असांखे पाइप जेको पहिरीं मिलियल आहिनि उहो आहिनि 3 ऐं वक़्तु जेको आहे उहो आहे 30 मिंट। पाइप हिकु टांकी खे 30 मिंट में भरीनि था त 5 पाइप हिकु टांकी खे घणे टाइम में भरींदा। हाणे हिते असां पाण सोचींदासीं, ॾिसंदासीं ऐं उबते तनासिब जी ख़बर असां पाण खे जेको ज़हनी तौर ते पंहिंजे सेंस जे हिसाब सां कढणी आहे। छो त सुबतो तनासिब इहो आहे जंहिंमें ॿई निस्बतूं साॻी जेको निस्बत सां वधनि थियूं। उबते में इहो आहे त हिकिड़ी घटे थिए त ॿी। जीअं पाइप वधनि था त टाइम घटे थो ऐं टाइम घटे थो त पाइप वधनि था। इहो उबतो तनासिब आहे। इन्हनि जो पाण में उबतो आहे। त असां तीर जो रुख त शुरूआति उन ई साॻी टाइम खां कंदासीं, साॻी तरीक़े सां त एक्स खां मथे ऐं ॿिए साइड खां उबतो आहे त हेठि कंदासीं तीर जो रुख। हाणे वरी निस्बतूं लिखणु शुरू कंदासीं साॻी तरीक़े सां। त हिन पासे एक्स निस्बत 30 तनासिब। हाणे वरी हितां लिखणु शुरू कंदासीं 3 निस्बत 5। त हाणे एक्सट्रीम्स ऐं मीन्स जी ज़रूरत बराबरि थींदी त 5x बराबरि आहे 30 ज़रबिया 3। त 5x बराबरि आहे 90 जे। त x बराबरि आहे 90। इहो 5 जेको आहे हिन पासे थियल आहे मल्टीप्लाई थियल आहे त उन ई पासे डिवाइड थींदो वञे।
हाणे जी साथियों ॾिसो 5x बराबरि आहे 90 जे 5 हिन पासे x सां छा थियल आहे मतिलबु थियल आहे त उन पासे 90 सां डिवाइड थींदो ऐं असां ईअं बि चई सघूं था त 5 खे ॿिन्ही साइडनि सां डिवाइड करियूं त इहो 5 हिन में ख़तमु थी वेंदो ऐं इहो 5 हिन खे लॻंदो 1 50 50 ऐं 8 50 40 18 दफ़ा त x बराबरि जेको वैल्यू ईंदी उहो ईंदी 18 हाणे हिते आहे 18 त ॾिसो साथियो इहो असां x जी वैल्यू कढी आहे त 3 पाइप 30 मिंट में भरीनि था ऐं साॻी 5 पाइप असां रखूं था त उहो 18 मिंट में भरीनि था इहो सुठे तनासिब में हिकु टाइम इहो पाइप वधाइण ते टाइम घटियो आहे हिन पासे टाइम वधीक आहे पाइप घटि आहिनि उमेदु करियां थो त साथी में सम्झी विया हूंदा असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो तव्हांजी महिरबानी